सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र की सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर भी शरीक। इजलास में नेशनल एक्शन प्लान सिंध के कचे में ऑपरेशन सीपेक मनसूबन ते कम कंदड़ परडेही शहरन की हिफाज़त, गैर कानूनी तौर तरसियल परडेहन की निकाली, परडेही करेंसी के रेगुलराइज करण वारन कदमन ते गौर वीचार। इजलास में कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान, SIFC अग भराई ऐं ग्रीन सिंध जा कदम भी गौर हेठि आया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण है कानून लागू कंदड़ इदारा ऐं ॿिया सरकारी इदारा गैर कानूनी सरगर्मियुनि के स्पेक्ट्रम खिलाफ कार्रवाइन के पूरी ताकत से जारी रखंदा त जीअं वसीलन की चोरी ऐं उन्हनि सरगर्मियुनि सबब मुल्क के थींदड़ मुआशी नुक़सानन के रोके सघिजे। आर्मी चीफ तारीख़ी कदमन के असरन लाइ समूरन लाॻापियल खातन विच में भाईचारो पैदा कंदो। नवाज़ शरीफ की ॾे वापसी में का भी कानूनी रंडक न है, वो कानून आॾो पेश थींदो ऐं मुक़ाबिलो कंदो। नवाज़ शरीफ 21 अक्टूबर ते मुआशी प्लान पेश कंदो। घबराइण की जरूरत न है, सुठो वक्त अचण वारो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ की लाहौर में न्यूज़ कॉन्फ्रेंस डील करण जूं ॻाल्हियूं बेबुनियाद करार। संदसि चवण आहे त सभिनी खे चूंडूं विढ़ण जो हिकु जहिड़ो मौक़ो मिलणु घुरिजे। साफ़ शफ़ाफ़ चूंडुनि में जेको भी सोभ माणे उनखे तस्लीम करणो पवंदो। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की वाखाण, पंहिंजे दौर जो कामयाब परडेही वज़ीर करार। शहबाज शरीफ जो चवण है बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी पार्टी जो चेयरमैन है। असांजी सियासत अलग अलग है, इज्जत ऐं एहतराम सां हू संदसि नंढनि भाइरनि वांगुर है। पीपुल्स पार्टी जो पंहिंजो ऐं असांजो पंहिंजो मंशूर है। बिलावल भुट्टो ज़रदारी इतिहादी हुकुम जे दौर जो कामयाब परडेही वज़ीर हो। हुन वॾी मेहनत कई, साणस जल्द मुलाक़ात कंदुसि ऐं फ्री एंड फेयर इलेक्शन की ॻाल्हि कंदुसि। कराची वासियुनि लाइ बिजली ₹4.45 फी यूनिट महांगी कई वई। नेफ्रा के फैसले खां पोइ पावर डिवीज़न ने बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इज़ाफ़ो गुज़िरियल माली साल जे पहिरीं टिमाही एडजस्टमेंट जी मद में कयो वियो। के इलेक्ट्रिक वाहिपेदारनि खां इज़ाफ़ियो गाड़ियूं अक्टूबर ऐं नवंबर 2023 में कई वेंदी।